अॼु पाण मोटरवे M2 ते बीठा आहियूं कलर कार जे एरिया में, जितां जलालपुर कैनाल जेको नाजाइज़ इंडस बेसन इरीगेशन सिस्टम मां निकिरी रहियो आहे, जंहिंजी निशानदेही असां अॻु बि कई, एतिराज़ कंदा रहियासीं, पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी संदन सदर, संदन हुकुमरान, संदन वज़ीर आला, उन जी ब्यूरोक्रेसी सिर्फ़ु ॿुधाईंदी रही त असां ख़त लिखी छॾियो आहे। ही सिंध जे माण्हुनि सां धोखेबाज़ी थिए पई ऐं ही कैनाल जी तामीरात सिर्फ़ु न पर लाइनिंग ही थिए पई, पको कैनाल ठहे पियो जंहिं ते 2 लख एकड़ ज़मीन बारानी आबाद थियणी आहे, जेका अॻु मींहं ते वसंदी आहे। ऐं इहो गैर क़ानूनी कैनाल हुकुमरानी जे एवज़ पाकिस्तान पीपुल्स पार्टी वारनि ने नून लीग सां मिली ऐं फेडरल गवर्नमेंट जो फ़ैसिलो करे ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जो फ़ैसिलो करे कंसेंट ॾेई ऐं ही कमु थी रहियो आहे। ऐं CCI में या इरसा में इन मामले ते CCI जो इजलास थियो, पर इनखे बंदि करण जो फ़ैसिलो न कयो वियो, न ई सिंध हुकूमत इनखे बंदि कराइण जो आवाज़ उथारियो। इहो गैर क़ानूनी कैनाल सिंध खे नुक़सानु